साईं इहो ॿुधायो त समाजी बुराइनि ख़िलाफ़ त काफ़ी अरसे खां वठी तव्हां कोशिशूं बि कयो पिया। हाणे तव्हां कहिड़ी हिकमत अमली इन समाजी बुराइनि ख़िलाफ़ जोड़ियो त समाजी बुराइयूं जी ॾहरकी मां इहे ख़तमु थी सघनि? अस्सलाम वालेकुम याली मदद। जीअं त ॾहरकी शहर में बुराइनि जो जड़ तमामु मज़बूत, घणे अरसे खां तमामु घणी मज़बूत आहे, जंहिं जड़ खे हथु विझण लाइ कोई तयारु कोन्हे। पर आउं इन्हनि खे साबित करे ॾेखारींदुसि। इन्हनि बुराइनि में जीअं जुआ आहे, आकड़ा पर्ची आहे, शीशा आहे, उन खां अलावा बुकियूं, मंशात, मां इन्हनि जे ख़िलाफ़ु अहिड़ो क्रैक डाउन करे ॾेखारींदुसि जो उन्हनि खे ख़बर पवंदी। मां उन्हनि खे अहिड़ो सबक़ु सेखारींदुसि जो हमेशह यादि कंदा। मां उन्हनि खे वाज़े लफ़्ज़नि में ॿुधाइण थो चाहियां त जेकॾहिं इन्हनि बुराइनि खां बाज़ अची वञो, मां तव्हांखे इहा पंहिंजे तरफ़ां ॿुधाइण थो चाहियां खुलियल लफ़्ज़नि में त मुंहिंजे शहर मां इहे बुराइयूं ख़तमु करे हलिया वञो। जेकॾहिं न कंदव, जेके सरपरस्ती कनि था बुराइनि जी या जेके हलाइनि था, मां कंहिंखे बख़्शिश कोन कंदुसि। अच्छा साईं, उन सरपरस्तनि ख़िलाफ़ बि तव्हां कार्रवाई कंदा आहियो? माना तव्हां पुरज़म आहियो, सरपरस्तनि ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी? ज़ाहिर आहे, उहो चवंदा आहिनि, चवणी आहे त जुआ खेॾण वारे खां ॾिसण वारो, कराइण वारो वधीक ॾुआरी आहे। पर जेकॾहिं सरपरस्ती जेको करे थो, मुंहिंजो तव्हां सां वचन आहे, मां उन खे बख़्शिश कोन कंदुसि। उन खे ज़रूरु FIR में कानून जे कटहरे में ज़रूरु आणींदुसि। अच्छा, ताज़ो बि हाणे केस के दाख़िल कया आहिनि तव्हां? काल्ह ॿिनि ॾींहंनि में ॿुधण में आयो। बिल्कुलु, मां 2 बुकियुनि जा केस, जुआउनि जा केस दाख़िल कया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु। अच्छा, पर अञा बि जेकॾहिं बाज़ कोन था अचनि, मां उन्हनि खे बि कोन बख़्शींदुसि। ठीकु आहे।